मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, हींअर तव्हां मिठो दिलि भिॼाईंदड़ रूह जगाईंदड़ उपदेश गुरुदेव साधू वासवाणीअ जो ॿुधो। जाॻो जाॻो। हिकु मौक़े ते गुरुदेव असांखे चयो न हिन हॉल में त मूंखे फ़क़ति हिकु ज़ुबान आहे, जेकॾहिं मूंखे 1,00,000 ज़ुबानूं हुजनि, उन्हनि 1,00,000 ज़ुबानुनि मां हिकु हिकु ज़ुबान सां जेकर हिकु ई अखर उचारियां, जाॻो जाॻो, छो त तव्हीं सुतल आहियो। यादगिरी पवेनि थी। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, अॼोके ॾींहुं 43 साल अॻु गुरुदेव साधू वासवाणी पंहिंजे शरीर जो चोलो त्याग कयो, दृष्ट मां अदृष्ट में घिरी वियो। पछाड़ीअ जे ॾींहंनि में खाउन पुछो हुयो, हिकु प्यारे भाउ खे चयो, गुरुदेव तव्हीं त चिंता खां मथे हूंदा, तव्हांखे त का चिंता ई कोन सताईंदी हूंदी। गुरुदेव कहिड़ो जवाबु ॾिनो? गुरुदेव चयो, मूंखे बि चिंता आहे, मूंखे बि चिंता आहे। तॾहिं खां पुछो वियो, तव्हांखे कहिड़ी चिंता आहे? ऐं गुरुदेव चयो, मूंखे चिंता आहे त मुंहिंजो वक़्तु भरिजी आयो आहे, मूंखे कंहिं वक़्तु बि सॾु थिए मां हलियो वेंदुसि, पर मुंहिंजा प्यारा केतिरा अञा सुजाॻ कीन थिया आहिनि, अञा निंड में आहिनि। इहा ई मूंखे चिंता आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, संत सतपुरख प्रभुअ जा प्यारा इहो ई हिकु पैगाम खणी अचनि था। ॾिसनि था असीं कमनि में मशहूरु आहियूं, केतिरा ई कम असीं कयूं था, पर कमनि जो कमु असां हे विसारियो। कमनि जो कमु आहे सुजाॻ थियूं, सुजाॻ थियूं। निंड में आहियूं मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, गफ़लत में गुम थियल आहियूं, रेसर में विञायल आहियूं। संत सतपुरख अची पुकारीनि था हिकु ई अखर, जाॻो जाॻो जाॻो। जो जाॻे थो उनजी कहिड़ी निशानी थिए थी। यादगिरी पवे थी। हिकु भेण मूंखे गॾी, वॾ घराणी हुई, शाहूकार घर जी हुई, ऐं मूंखे छा थी चवे थी, मूं हिकु ज्योतिषीअ खे पंहिंजी जनम पत्री कढण लाइ ॾिनी। ज्योतिषीअ मूंखे जनम पत्री कढी ॾिनी ऐं जनम पत्रीअ में मूं ॾिठो त जेको वक़्तु गुज़री वियो आहे उन जूं केतिरियूं सचूं हक़ीक़तूं उन्हनि जी हिनखे ख़बर पई, जनम पत्रीअ मां मूंखे लिखी ॾिनियूं ताईं। पर मूं ॾिठो त जनम पत्री फ़क़ति 2010 उन साल ताईं ॾिनल हुई। तॾहिं मूं ज्योतिषीअ खां पुछो त जनम पत्री ते बिही वञे थी, उन खां पोइ छा? ज्योतिषी मूं ॾे निहारियो, मुस्कियाई, जवाबु कीन ॾिनई, जंहिंमां मूं सम्झो त मां 2010 साल में परलोक पधार बसि। ऐं उन ॾींहं खां वठी मूंखे चिंता थी पई आहे। मूंखे न खाधो वणे थो, मूंखे न निंड अचे थी, चौगिर्द चौधार पई निहारियां, पई चवां ही बंगलो मूंखे छॾिणो पवंदो, ही नौकर ही चाकर जे मुंहिंजे हुकुम में ॿधल आहिनि, कीअं न जेकी मां खेनि चवां उहो ई कनि, इहो सभु मूंखे छॾिणो पवंदो। मुंहिंजूं साहेड़ियूं, मां क्लब में वञा, वञी रांदि करियां, सभु मूंखे छॾिणो पवंदो। मुंहिंजो पैसो पदारत, पर सभ खां वधीक मुंहिंजा हीरा जवाहिर सभु मूंखे छॾिणो पवंदो। मूंखे चिंता थी पई आहे, मां छा करियां?
मूं चयोमांसि त चिंता करण ते जो हक़ आहे, पर चिंता न कर इन्हनि ॻाल्हियुनि जी जेके ॻाल्हियूं आहिनि ऐं की न आहिनि, जेके ॻाल्हियूं फ़क़ति पाछा ही परछाइयूं आहिनि। पर तूं चिंता रख हुन ॻाल्हि जी त 2010 जल्द अची साहिरियो आहे, तो अञा तयारी कई की न आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं ॿिया सभु कम कयूं था पर तयारी नथा कयूं। तयारी करियो, तयारी करियो, तयारी करियो, तयारी करियो। इहे 2 अखर जेकर असीं पंहिंजनि दिलयुनि जे तख़्तीअ ते लिखी छॾियूं, तयारी करियूं, तयारी करियूं, तयारी करियूं। वक़्तु वञे थो गुज़रंदो मुंहिंजा प्यारा भाउरो, वक़्तु वञे थो गुज़रंदो। असीं कहिड़ी तयारी करियूं? असीं तयारी इहा ई करियूं पंहिंजे निज घर जे तलाश में निकिरूं। ही घर असांखे छॾणा पवंदा। ही घर टेम्पररी ड्वेलिंग प्लेसिस आहिनि। तव्हां ॾिठो न बिहार में रहिया पिया भॻल भॻल घर, त इहे सभु घर टेम्पररी ड्वेलिंग प्लेसिस। असांजो निज घर जितां असीं आया आहियूं, जिते असांखे हलिणो आहे, उन घर जे तलाश में निकिरूं। संतनि इहो ई कयो। संत तलाश में निकिता, वञी घर ॻोल्हे लिधऊं ऐं वरी उन घर में रहिया। हिन शरीर हूंदे बि उन घर में असीं रही सघूं था। जॾहिं अंदरि प्यास उथे थी त मां घर जे तलाश में निकिरां, तॾहिं पहिरीं ॻाल्हि जा इंसानु करे थो, पहिरीं ॻाल्हि जा जिज्ञासू करे थो, पहिरीं ॻाल्हि जा साधक करे थो। तीर्थ आस्थाननि ते वञे थो, हिते वञे थो, हुते वञे थो, पहाड़नि जे चोटियुनि ते चढ़ी वञे थो, नदियुनि जे कंठनि ते वञी वेहे थो। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहो निज घर असीं पाण सां खणी था घुमूं। Go within, go within. This is the call of every saint who has appeared in the east or in the west. पंहिंजे अंदरि वञो। जेकी तव्हीं ॻोल्हे रहिया आहियो ॿाहिरि, सूफ़ी संत चयो न, वॾो संत थी वियो आहे बायज़ीद, के अबू यज़ीद करे कोठींदा आहिनि। वॾो संत हुन जे नाले अॻियां सिर झुकाईंदा आहिनि। बायज़ीद चवे थो, जॾहिं मुंहिंजे दिलि अंदरि तलाश लाइ प्यास उथी, मां देवलनि में वियुसि, मां मंदरनि में वियुसि, मां मस्जिदनि में वियुसि, पोइ हिकु ॾींहुं मूं आवाज़ु ॿुधो। इन आवाज़ मूंखे चयो त जंहिंजे तलाश में तूं आहीं सो तुंहिंजे ॿाहिरि की न आहे, तुंहिंजे अंदरि आहे। तूं पंहिंजे अंदरि वञ, अंदरि वञ। इन करे गुरुदेव साधू वासवानी वरी वरी असांखे चवंदा हुआ त तव्हांजे रोज़ जे प्रोग्राम में, इन योर डेली प्रोग्राम, रोज़ जे प्रोग्राम में हिन ॻाल्हि खे ज़रूरु जॻह हुजे। कुझु वक़्तु तव्हीं सांतीकी कुंड में वेही, प्यारे प्रभु जे कमल चरणनि में वेही कुझु ध्यानु करियो, कुझु ध्यानु करियो। असीं ॿिया सभु कम करियूं था, पर शांति जो अभ्यास असीं नथा करियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼु खां ई वठी जेकर शुरू करियो। बेशक ईअं असांखे चयल आहे त प्रातः काल जो वक़्तु जो आहे 3:30 खां 6:30 ताईं, उहो तमामु सुठो वक़्तु आहे शांति में विहण लाइ, पर उन लाइ न तरसूं, उहो सुबुह कंदासीं। अॼु राति जो ई शुरू कयूं। ॿियो न त घटि में घटि 15 मिंट शांति में वेही को प्रभु जो नाम, God is the nameless one, but the sages have called him by many names. केॾा नाला आहिनि, दादू सिरजण हार के केते नाम अनंत, चित आवे सो लीजिए ये साधु सिमरन संत। जेको नाम तव्हांखे वञे, वञो चालींदा, वञो चालींदा, वञो चालींदा। नाम तव्हांजे
अंतःकरण के साफ़ कंदो, असांजो अंतःकरण गंदो आहे। असीं वरी वरी वञी कसीअ में किरूं था, असीं वरी वरी वञी पाण खे गटरनि में ॿोड़ियूं था। अंदर जी सफ़ाई केरु करे? नाम कंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, तयारी करण लाइ पहिरीं ॻाल्हि जेका आहे सा इहा त असीं रोज़ कुझु वक़्तु शांत में गुज़ारींदासीं। अंजाम करे था उथो, ज़रूरु गुज़ारींदासीं। It should be item number 1 in our daily program. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ शांत में जॾहिं असीं वेहूं था, असांखे कहिड़ी ज़रूरत पवे थी। कराचीअ में रोज़ सत्संग थींदो सुबुह जो। हिकु सत्संगी घिंड वॼंदो, तंहिंखां अॻु अची हाज़िर थींदो, पंहिंजे मोटर साइकिल ते चढ़ी ईंदो। हिकु ॾींहुं जीअं मोटर साइकिल सां पे आयो त साम्हूं हिकु ट्रक पे आई, अची ट्रक सां टकरियो। मोटर साइकिल हिकु पासे किरी पई, हीअ वञी ॿिए पासे किरियो, बेहोश थी वियो। खेसि खणी विया, अस्पताल में वठी विया। अस्पताल में 7 ॾींहं कोमा जे कंडीशन में हो, बेहोश हो, खेसि का ख़बर की न। 7 ॾींहंनि खां पोइ अखियूं खोले निहारे थो, चवे थो मां किथे आहियां, मुंहिंजो घर किथे, मां किथे अची पियो आहियां। This is the experience that you get when you wake up. गुरुदेव चयो न, जागो। जॾहिं असीं जागूं था, पहिरियों आज़मूदो जो असांखे मिले थो, सो इहो मुंहिंजो घर किथे, मुंहिंजो निज घर किथे, मुंहिंजो सचो घर किथे, मुंहिंजो असलूकी घर किथे। हिकु त मां मुसाफ़िर खाने में आहियां। This realization that I am only a pilgrim on earth, it is the first realization, it is the beginning of all realizations. मां हिकु मुसाफ़िर आहियां, हिकु मां मुसाफ़िर आहियां। तलाश में आयो आहियां, निज घर जे तलाश में। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ ज़रूरत पवे थी त ही जेकी बि थिए थो दुनिया में सभु सुपिनो आहे। गुरुदेव सुपिने जो ज़िक्र कयो न, ही सभु सुपिनो अथव। मूंखे तव्हां ॿुधो पियो, सुपिनो अथव, सच कोन अथव, सुपिनो अथव। हिकु ॾींहुं हिन सुपिने मां तव्हां उथंदा, सुपिने में हिक ॿिए सां विड़ूं था, सुपिने में असीं केॾा कम कयूं था, सभु सुपिनो, सभु खेल। इहा परूर जंहिं इंसान खे पवे थी, ही इज़ ट्रूली अ मैन ऑफ रियलाइज़ेशन। हिकु किसान बाबति असांखे ॿुधायल आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो वक़्तु त पूरो थी वियो आहे। हिकु किसान बाबति असांखे ॿुधायल आहे त कमु करे, पोरियो करे, मंझंदि जो अचे थो, मानी खाई थोरो लेटी पवे थो, खेसि निंड अची वञे थी। हिन किसान खे हिकु पुटु हो, नंढिड़ो पुटु, जंहिंखे ॾाढो प्यारु कंदो हो। हिकु ई पुटु, इकलौता, हिकु ई पुटु, सिकीलंदो पुटु। निंड में आहे, ज़ाल रुअणु शुरू करे थी, खेसि अची धोॾे थी, अची उथारे थी, चवेसि थी त बालक वेठे रांदि कई ॿाहिरि, हुनखे हिकु नांग ॾंगियो, उते ई मरी वियो, थी पियो निहारे। तॾहिं ज़ालस चए थी त पुट खे तूं एॾो प्यारु कंदो आहीं, तोखे दुख बि नथो थिए, मां वेठी रुआं, मुंहिंजा ॻोढ़ा ई नथा बंदि थियनि, ऐं तूं वेठो निहारी। तॾहिं ही चवे थो, ही ब्रह्म ज्ञानी हो बेशक किसान, पढ़ियल की न हो, लिखी पढ़ी की न सघंदो हो, पर ब्रह्म ज्ञानी हो। चवे थो त मां हींअर मानी खाई जॾहिं सुम्हियुसि, मूंखे सुपिनो आयो,
इन सुपिने में मूं ॾिठो त मां राजा आहियां, मूंखे 7 राजकुमार आहिनि। 7 राजकुमार, 7 ई वेरी ब्राइट, वेरी इंटेलिजेंट, वेरी वेल बिहेव्ड स्विमर्स, तारू वञनि था तरण, अहिड़ी का अचे थी लहर 7 खे झेले वञे थी। हाणे मां पियो पाण खां पुछां त मां उन्हनि 7 राजकुमारनि ते रूहां या हिन हिकिड़े ॿार ते रूहां। मूं 7 ॿार विञाया सुपिने में, हिकु ॿार विञायमि हिते, कंहिं लाइ मां रूहां? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा अवस्था थिए थी उनजी जो सुजाॻ थिए थो। He regards this as a dream. हिकु मूंखे अॼु लिखियो, 4 अॻे साल जो हिसाब किताब लाथो अथमि, करोड़ जो मूंखे नुक़सानु पियो आहे, करोड़ जो मूंखे नुक़सानु पियो आहे। हिन साल में मां भायां थो केतिरनि खे, अलाए केतिरनि करोड़नि जो नुक़सानु पियो हूंदो। हीअ चवंदो मूंखे करोड़ जो नुक़सानु पियो आहे, पर करोड़ जो नुक़सानु मुंहिंजा प्यारा तोखे पियो आहे सुपिने में, सच में सच ॿिए थिए ॻाल्हि, साध्या ॿी ॻाल्हि थिए। ही जेके नुक़सान पवनि था या फ़ाइदा पवनि था, असांखे फ़क़ति इहो ई सेखारणु अचनि था त वी मे रियलाइज़ that this whole world is a dream. खेल आहे, स्टेज ते अचनि था, खेल करे वरी हलिया वञनि, पुट अचनि था, धीअूं अचनि थियूं, अलाए केतिरा पुट जहिड़े मथां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मूं खणी शादी न कई आहे, पर अलाए केतिरा पुट ॼणा अथमि, करोड़नि जे तइदाद में पुट ॼणा अथमि। अची 1-2 पुटनि लाइ असीं पंहिंजी जान ॾियूं था, छाजे करे? फर्ज़ पालन कंदासीं, प्यार ॾींदासीं, ट्रेनिंग ॾींदासीं, सभु कुझु कंदासीं जेकी असांखे करणु खपे, पर मोह में न अटकंदासीं। That is the mark of every true realized soul. He has no attachment towards anyone. सब कुछ करियो, बल करियो, पर मोह में न अटकिजो। जेकॾहिं तव्हीं सुजाॻ रहणु चाहियो, सुजाॻ रहंदा, you will be ever vigilant, you will be ever awake. Every word that you speak, every thought that you think, every feeling, every emotion that wakes up in your heart, you will do it with awareness. पर वधीक तव्हांखे तरसाइणु नथो चाहियां, वक़्तु घणो गुज़री वियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, फ़क़ति इहे थोरा अखर त तयारी करियो, तयारी करियो, तयारी करियो। In this world of uncertainty, you cannot be certain of anything, but this one thing, that every day that passes draws me closer to the day when I shall have to leave this world. Where shall I go then? उन निज घर जे तलाश में हलो, निज घर जे तलाश में जीअं हलंदा, तीअं you will make many realizations. One important realization will be you will treat everything as a dream. तंहिं सम्झंदा सभु ही सुपिनो आहे, सुपिनो, सुपिनो, सुपिनो। शब अहिड़ी आसीस तव्हां सभिनि ते थिए, तव्हांजे सदके न तव्हांजे दास ते थिए, जेकी थिए, साख थिए या निंदा थिए, नफ़ो थिए या नुक़सानु थिए, सिहत हुजे या बीमारी हुजे, जेकी थिए, जेकी थिए, सम्झूं सुपिनो आहे, सुपिनो, सुपिनो। असीं सुपिने जे पुठियां कोन डोड़ंदासीं, असीं वञी प्रभुअ जा चरण